खैरपुर नाथन शाह में बलदियाती इलेक्शन ईंदे ई पीपल्स पार्टी पारां मुखालिफ़ पार्टियुनि जी तड़ा वेढ़ वारो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी तरफां लियाकत जतोई खे सियासी झटको। संदसि जो वेझो साथी अॻूणो सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन चांडियो पंहिंजी बिरादरी ऐं साथियुनि समेत पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे खैरपुर नाथन शाह मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इमरान हसन बलोच। जी इमरान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, बलदियाती इलेक्शन ईंदे ही सियासी पार्टी में जोड़ तोड़ वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। लियाकत जतोई वेझो साथी ऐं सूबाई सलाहकार मंज़ूर खान सतानी चांडियो लियाकत जतोई सियासत खां अलविदा करे बिरादरी ऐं दोस्तनि समेत MPA इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुनेजो MNA इरफान ज़फर लिगारी जी क़यादत में पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। ॻोठ सतानी चांडियो में अवामी जलसे खे ख़िताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुनेजो MNA इरफान ज़फर लिगारी ऐं ॿियनि जो चवणु हुयो त लियाकत जतोई जी सियासी तडादल शुरू थी चुकी आहे। बलदियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी मैदान मारींदी ऐं मुखालिफ़ पार्टी खे उम्मीदवार बि हथ न ईंदा। उन मौक़े ते पीपल्स पार्टी में शमूलियत करण अॻूणे सूबाई सलाहकार मंज़ूर खान चांडियो ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी ऐं इंशाअल्लाह पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते अवाम जी ख़िदमत कंदासीं। उन मौके ते पीपल्स पार्टी तालका सदर एजाज चांडियो, शाहनवाज गाडी, सरदार इमरान हसन बलोच, गुलजार पपन चांडियो, सरदार अमजद खान बुरड़ो, वडेरो अब्दुल सत्तार नारेजो, वडेरो सजाद हुसैन जुनेजो, रेस गुलामंद खान लिगारी, पीपल्स पार्टी यूथ जिला अगवान मीर मुर्जा लिगारी ऐं ॿिया अगवान पिणु मौजूद हुया। जी ख़बर खां आगाह करण लाइ